सदर आसिफ अली ज़रदारी सिंध में अमन अमान बहाल क़बाइली तकरार ख़त्म कराइण जी हिदायत करे छॾी। अगवा वारदातुनि में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं अमन अमान में नाकामी जी सूरत में पुलिस ऑफिसर तब्दील करण जी भी हिदायत। घोटकी कंदकोट पुल जो कम तेज़ करण, कचे में तरक़ियाती कम कराइण, सेफ सिटी मंसूबो जल्द मुकम्मल करण ऐं कराची के महफूज़ बणाइण लाइ नादरन बाईपास ते कंडे दावदार लॻाइण जी भी हिदायत। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ नेक मर्दनि खे भी शामिल कयो वञे। ज़मीनुनि ते कब्ज़नि ते ज़ीरो टॉलरेंस आहे। कंहिं भी सूरत में कब्ज़े जी इजाज़त न ॾिनी वेंदी। मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि सिंध में अमन अमान बाबति बिलावल हाउस में इजलास। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई घरू वज़ीर IG सिंध ऐं DG रेंजर्स समेत इंटेलिजेंस अमलदारनि जी शिरकत। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी इदारा ख़ानगाइण बदिरां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जी सलाह ॾेई छॾी। वफ़ाक़ खां स्टील मिल्स ख़रीद करे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाइण जी आछ। ईंदड़ बजट में सिंध ऐं बलोचिस्तान जे ओहरियतुनि जो उजूरो वधाइण जो ऐलान। संदसि चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत इदारा ख़ानगाइण बदिरां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाए। जेकॾहिं इदारा ख़ानगाया पिया वञनि त उन्हनि जो शेयर मुलाज़िमनि खे बि ॾिनो वञे। वफ़ाक़ स्टील मिल्स सिंध हुकूमत खे विकिरो करे हू उनखे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाए पोरियतुनि खे हक़ ॾींदा। अवामी मुआशी मुआहिदे तहत पोरियत कार्ड वारो वाइदो पूरो करणो आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में नए कर्ज़ प्रोग्राम लाइ ॻाल्हियुनि जो शेड्यूल तइ थी वियो। IMF मिशन 15 मई ते नए कर्ज़ प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान पहुचंदो। नए कर्ज़ बाबति पहिरियां फनी ऐं पोइ पॉलिसी सतह ते ॻाल्हियूं थींदियूं। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि कर्ज़ जो नओं प्रोग्राम 6 खां 8 अरब डॉलर ऐं वक़्तु 3 साल या उन खां वधीक थी सघे थो। कर्ज़ जो नओं प्रोग्राम सख़्त शर्तनि ते मिलण जो इम्कान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त तेल जे अघनि में घटिताई महांगाई जो मुतबादिल नाहे। पोहरे जे उजूरे में इज़ाफ़े जी कोशिश कई वेंदी। अमीर ऐं ग़रीब जे फ़र्क़ खे ख़त्म करणु घुरिजे। मुल्क जूं मुआशी हालतूं ॾुखियूं आहिनि। सऊदी वज़ीरनि सां बहितर मुलाक़ातूं थियूं। हुकूमत मुल्की मैशियत खे बहितर करण लाइ कोशिशूं वठी रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां MQM वफ़द जी डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी सरबराहीअ में मुलाक़ात। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं वॾो वज़ीर भी मुलाक़ात में शरीक। कराची में अमन अमान ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। गवर्नर जी तब्दीलीअ ते भी ॻाल्हियूं कई वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त अमन अमान जी बहाली में समूरनि स्टेक होल्डर्स खे हू गॾु खणी हलंदा। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में पोहरियतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। गूगल जो डूडल भी तब्दील। सॼे मुल्क में आम मोकल पोहरियत खे अॼु भी ॾिहाड़ीअ जी ॻोल्हा कम में रुधल। सदर वज़ीर आज़म PP चेयरमैन ऐं ॿियनि तरफ़ां पोहरियतुनि खे भेटा पेश। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पोहरियतुनि जे आलमी ॾिहाड़े ते रैलियूं ऐं तक़रीबूं। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर नवाबशाह, दादू, जेकबाबाद, घोटकी, मीरपुर माथेले ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं। पोहरियतुनि जो उजूरो वधाइण जो मुतालबो। फुलजी स्टेशन भरिसां ॻोठ जैरजी में चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां नौजवान क़तल। हथियारबंदनि फायरिंग करे गुलशेर चांडे खे क़तल करे छॾियो। रानीपुर जे हिक ॿिए पीर बसनि जो परणो कंदड़ जोड़े खे धार करे छॾियो। नौजवान शाहिद भीसर पारां माशूक शाह ते घरवारी खे यरगुमाल बणाइण जो इल्ज़ाम। संदसि चवणु आहे त माशूक शाह दबाव विधो त कुंवार खे वालदेन सां मिलण ॾियो। हवेली पहुता त माशूक शाह घरवारी खे यरगुमाल बणाए छॾियो। मामले जो नोटिस वठी सनम खे बाज़ियाब कराए वञे।